पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद में हुसैनाबाद में फिल्टर प्लांट जो इफ्तिताह करण दौरान तकरीब ख़िताब कंदे चयो त हैदराबाद मुंहिंजो शहर आहे, उन शहर में वापसि आयो आहियां। मूंखे ख़ुशी महसूस थी रही आहे जॾहिं बि मुंहिंजे ख़ानदान या पार्टीअ खे ज़रूरत पई आहे त हैदराबाद जे अवाम मायूस नाहे कयो। जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिते आयो, कंहिं उन जा हथ मज़बूत कया, पाकिस्तान जी क़िस्मत तब्दील कई। जॾहिं शहीद बेनज़ीर भुट्टो मुश्किल में हुई, हिकु फ़ौजी आमिर खेसि ललकारियो, हैदराबाद जो अवाम साणसि गॾु रहियो। मोहतरमा, शहीद बेनज़ीर भुट्टो अकेली न हुई, तव्हां बेनज़ीर जो साथ ॾिनो, समूरनि मुस्लिम उम्मत साथ ॾिनो। माण्हू चवंदा हुआ हिकु औरत वज़ीर आज़म नथी थी सघे, नौजवान वज़ीर आज़म नथो थी सघे, औरत हुकूमत खे नथी संभाले सघे। तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो साथ ॾिनो, हिकु भेरो न पर ॿ भेरा पाकिस्तान जी वज़ीर आज़म थी वई। शहीद बेबी अवाम जे, मज़दूरनि जे, ग़रीब औरतुनि जी वज़ीर आज़म हुई। जॾहिं लॉन्ग मार्च हैदराबाद मां निकिरंदो हुयो त इस्लामाबाद जे हुक्मराननि जो ख़ुदा हाफ़िज़ थींदो हुयो। मां जॾहिं बि तव्हां वटि आयो आहियां त तव्हां मूंखे मायूस नाहे कयो। मां जॾहिं बि नाहिल हुकूमत ख़िलाफ़ु तहरीक हलाए रहियो हुउसि त हैदराबाद जे भाइरनि ऐं भेनरुनि जे करे असां कामयाबु थियासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हैदराबाद मुंहिंजो घरु आहे। हैदराबाद जे अवाम खे असां अॼु मेगा पाणी मनसूबे जो इफ़्तिताह करे उन्हनि खे साफ़ पाणीअ जो फिल्टर मुहैया कयो आहे। इहो तारीख़ी मनसूबो आहे। पीअण जो पाणी हर शहरीअ जो हक़ आहे। माण्हू पाणीअ लाइ तरसी रहिया आहिनि। इस्लामाबाद जा हुक्मरानो वॾियूं वॾियूं दावाऊं करे रहिया आहिनि, पर उन्हनि ग़रीब अवाम खे कुझु बि नाहे ॾिनो। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासकेरी, इबरत न्यूज़, हैदराबाद।